जिंदगी के खतरो असा कुरान पाक खणी आयो असाजे भाइरन के असाजे मर्दन के मर्द त सजा पुलिस खणी वई आहे बासर मानू खणी वई आहे उन्हन जे जिंदगी के खतरो असाजे जिंदगी के खतरो आहे खुदा अल्लाह जे वास्ते असाजे जिंदगी की हिफाजत कई वई असा के हिफाजत दी। हथियार ऐं मनशियात रखण जे केस में गिरफ़्तार अॻूणे सलाहकार इस्माइल दाहिरी जूं भेनर कुरान पाक खणी नवाबशाह प्रेस क्लब पहुची वयूं। मसमात हमीदा ऐं फरीदा दाहिरी दाहींदे चयो त असांखे पंहिंजनि भाइरनि इस्माइल दाहिरी ऐं अली रज़ा दाहिरी सां मुलाक़ात न पई कराई वञे। अॼु सेशन कोर्ट में ॿुधणी ते वियासीं त अवैस दिलदार दाहिरी ऐं ॿियनि धमकियूं ॾींदे चयो त मीडिया वटि विया त तव्हांखे क़तलु कराए छॾींदासीं। इस्माइल दाहिरी जो ॾोह रुगो इहो आहे त हुन गुज़िरियल चूंडुनि में ख़ान मोहम्मद दाहिरी जे मुक़ाबले में चूंड विढ़ण लाइ फॉर्म भरायो हो। घरनि ते पुलिस ऐं हथियारबंदनि जूं चढ़ायूं करे हिसाब पियो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी चीफ सियासी इंतकामी कार्रवाइयुनि जो नोटिस वठनि।